बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कख सड़े पन सड़े सड़े साओ गाह, जिन राज़ी कयो अल्लाह तौ न अचे तिन खे। सर में पखी हेकड़ो पाड़े रीह 50, राज़ी थियुसि अल्लाह लुॾे लहरुनि विच में। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां ऐं भलीकार चवां थी। ईद गुज़री वई, ईद जा 3 ॾींहं ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॾींहुं पाण सभिनीनि खे गैप मिलियो ऐं तव्हांजा तमामु कमकार उन्हनि खां तव्हांखे रेस्ट यकीनन मिलियो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो तमामु कमकार अव्हां जा उन्हनि खे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु नज़र उन्हनि ते बि अव्हां जी हूंदी ऐं अव्हां जी कोशिशि हूंदी त जेको बि कमु हुजे, कहिड़ो बि कमु हुजे, उहो माना घर जी हद ताईं हुजे या तव्हांजी प्रोफेशनल लाइफ जो को क़दम हुजे, अव्हां ज़रूरु उन तरफ़ अव्हां जो लाड़ो हूंदो, अव्हां जो ध्यानु हूंदो त असां जेको आहे सो जेको बि कमु कयूं उनखे सुठे अंदाज़ में करण जी कोशिशि कयूं। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां, हा, ऐं हमेशह मुंहिंजो हिन ॻाल्हि ते बिलीव हूंदो आहे त कोशिशि असां सभिनीनि जे हथ में हूंदी आहे। ऐं चयो वेंदो आहे त कोशिशि कामयाबी जी कुंजी बि आहे। सो जेकॾहिं इंसानु कोशिशि करण बि छॾे ॾींदो त पोइ मूंखे लॻे थो त तव्हां यानी सभु हथियार जेको आहे न उहे छॾे था ॾियो। काल्ह जे ॾींहं ते पाण जेको आहे सो बहस मुबाहिसा तमामु स्क्रीन्स ते ॾिठा पिए ऐं बजट अव्हां सभिनीनि जे साम्हूं आहे। ऐं ॼाणा थी त तमामु घणा चैलेंजिस हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते मिडिल क्लास फैमिलीज़, पाण सभु जेके बि उहे घराणा जेके महिनत कंदा आहिनि, महिनती जेको तबिको हूंदो आहे, जिन जो गुज़र सफ़र जेको आहे सो पंहिंजी महिनत ते हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाण सभु महिनत कंदा आहियूं, उनखां पोइ उहा जेको आहे सो उनखे असां सुठे तरीक़े सां पंहिंजा तमामु ज़िंदगी जा कार व्यवहार ऐं सुठे अंदाज़ में पोइ जेको आहे ज़िंदगी गुज़ारण जी इहा बि हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त असां ज़िंदगी खे सुठे अंदाज़ में सुहिणे अंदाज़ में गुज़ारे सघूं। ऐं मूंखे लॻंदो आहे त जेको महिनती इंसानु हूंदो आहे, जेको सचो इंसानु हूंदो आहे, उहो खरो बि हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तमामु घणियूं मुश्किलातूं ऐं तव्हां तमामु मुश्किलातुनि खे जॾहिं फेस कंदा आहियो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन इंसान जे ॻाल्हाइण में थोरी सख़्ती बि हूंदी आहे, उहो इंसानु थोरो खरो बि हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं का ॻाल्हि जेको आहे सो तल्ख़ बि लॻंदी आहे। पर हूअं बि चयो वेंदो आहे त तमामु घणा जेको मिठी ज़ुबान जा माण्हू हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उहे बि तव्हांखे धोखो ॾेई छॾंदा आहिनि। सो जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में उहे अव्हां जा रिश्ता आहिनि, अव्हां जा वालिद, अव्हां जा भाइर कॾहिं थोरो सख़्तु ॻाल्हाए छॾनि ऐं जेकॾहिं ख़ासि तौर ते ॿाहिरां थी अचनि था ऐं ॿाहिरि कमकार तमामु उन्हनि खां पोइ जॾहिं घर में उहे टाइम ॾियनि था, थोरी जेकॾहिं उन्हनि जे लहजे में उहा सख़्ती आहे त उहा बि बर्दाश्त करणु घुरिजे। छो त मूंखे लॻंदो आहे त जॾहिं पाण घर में मौजूदु हूंदा आहियूं न त असांखे ख़बर न हूंदी आहे, ॿाहिरां जॾहिं घर भाती मोटी घर में ईंदा आहिनि त काफ़ी सारा उन्हनि जा बि चैलेंजिस हूंदा आहिनि। सो नंढियूं नंढियूं बारीकियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे बि सम्झणु खपे। ऐं खोड़ सारा मौज़ू जिन ते असां जेको आहे सो प्रोग्राम्स कंडक्ट कंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त तमामु उहे मामलात जेके जिन खे पाण सभु फेस कंदा आहियूं ऐं उहे इशूज़ जेके असांजी सोसाइटी में थी रहिया हूंदा आहिनि ऐं उहे क्राइम्स जेके असांजी सोसाइटी में हर ॾींहुं असां ॾिसंदा आहियूं, हर ॾींहुं पाण जेको आहे सो कंहिं न कंहिं माण्हू खे कंहिं न कंहिं मुश्किलात खे फेस कंदे ॾिसंदा आहियूं। पर ॿ कंडीशन्स हमेशह नज़र ईंदियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां थोरो गौर कंदव त उहे माण्हू जिन जूं मुश्किलातूं नज़र ईंदियूं आहिनि ऐं उहे माण्हू जिन जूं मुश्किलातूं नज़र कोन ईंदियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू जॾहिं कंहिं बि पर्पज़ सां ॿाहिरि निकिरंदो आहे त पोइ तमामु जेके हुन जूं ॾुखियायूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे ज़रूरी न आहे त उहा हर कंहिंखे ॿुधाए। सो कंहिं बि माण्हू खे जॾहिं असां सजियल ऐं ठहियल ठुकियल अंदाज़ में ॾिसंदा आहियूं न, डज़ नॉट मीन त उहो बि इंसानु हर तरह जेको आहे सो सुखियो हुजे, हर तरह उनखे उनजी ज़िंदगी में ख़ुशियूं मिलियूं हुजनि। सो चैलेंजिस चवण जो मक़सदु त हर कंहिंजी ज़िंदगी में हूंदा आहिनि, ॾुखियायूं हर कंहिंजी ज़िंदगी में हूंदियूं आहिनि। ऐं हमेशह पाण इन तरह जो बि मिसाल ॾींदा आहियूं त जिते रोशनी हूंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते ऊंदहि बि आहे, ऊंदहि आहे तॾहिं त रोशनी जो असांखे अहसासु थिए थो। तमामु जेको आहे न, तव्हां कंहिं बि अहिड़े प्लेस ते वञो जिते हर तरफ़ तव्हांखे ऊंदहि नज़र ईंदी हुजे ऐं हिकिड़ो सिज जे किरणे जे करे उते जेकॾहिं रोशनी पखिड़िजंदी आहे, फैलिजंदी आहे त पोइ वाक़ई में उहा रोशनी जेको आहे न असांखे वणंदी आहे। सो ईअं ई ॾुखियायूं हूंदियूं आहिनि त उन सां गॾु ख़ुशियूं बि हूंदियूं आहिनि, पर हुनजे लाइ बि जतन करणा पवंदा आहिनि, हुनजे लाइ बि महिनत करणी पवंदी आहे। सो
लतीफ़ सरकार जो मूंखे लॻंदो आहे त वाक़ई में हिकिड़ो प्योरली जेको मैसेज आहे न उहो कंसिस्टेंसी वारो ई आहे, जुस्तजू वारो ई आहे ऐं जुस्तजू सां ई इंसानु जेको आहे न उहो पंहिंजी मंज़िल खे माणींदो आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। अॼु जे प्रोग्राम में शोबिस जे हवाले सां बि ॻाल्हियूं कंदासीं, अॼु जे प्रोग्राम में फैशन जे हवाले सां बि ॻाल्हियूं कंदासीं ऐं मौसम जेको आहे सो अव्हांखे ख़बर आहे त मौसम कंहिं वक़्तु तमामु घणो सख़्तु आहे, तमामु घणी गर्मी आहे ऐं राति जे टाइम ते शाम जे टाइम ते थोरो जेको आहे सो न लाइट थियणु मौसम शुरू थींदी आहे, थोरी थधिकार हूंदी आहे। बाक़ी ॾींहं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ जेके ॾींहं आहिनि जून जुलाई त गर्मियूं तमामु घणियूं आहिनि, लोड शेडिंग तमामु घणी आहे। ॻोठनि में त ॿुधायो वञे पियो त लाइट बिल्कुलु जेको आहे न हुजण जे बराबरि आहे। सिर्फ़ु हिन साल न पर केतिरे ई टाइम खां पाण जेको आहे न इहे न्यूज़ ॿुधंदा ई ईंदा आहियूं त ॻोठनि में जेको आहे सो लाइट न हुजण जे बराबरि आहे। सो सोलर प्लेट्स ऐं सोलर सिस्टम कोशिशि कजे त पंहिंजे घर खे जेको आहे न पोइ उन ई तरीक़े सां थोरो घणो जेतिरो पाण जेको आहे सो इनपुट ॾेई सघूं त जीअं माण्हू घर अचे त वरी सुख सां चंद घड़ियूं पंहिंजे घर में गुज़ारे। ऐं हूअं बि घर उहा जॻह हूंदी आहे जिते तव्हां जेतिरा बि थकियल हुजो, जेतिरो बि कमकार अव्हांखे हुजे, वरी जॾहिं तव्हां घर वञो तव्हां सुख जो साह खणी सघो। घर इन ई शइ जो नालो हूंदो आहे। प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधूं था। जून जुलाई जी बि जेको आहे न जून जुलाई जो मौसम आहे सो ॿार यकीनन घरनि में मौजूदु हूंदा। थी सघे थो त ॿार बि स्क्रीन ते हिन वक़्तु मौजूदु हुजनि ऐं अव्हां सुबुह महिराण प्रोग्राम ॾिसी रहिया हुजो। सो हीअ जेके मोकलूं आहिनि अव्हां जे लाइ आहिनि। इन्हनि मोकलुनि खे सुठे तरीक़े सां इंजॉय बि कयो, रेस्ट कयो ऐं जेको आहे सो पेरेंट्स डेफिनेटली ऐं त चाहींदा हूंदा तव्हांजा ॿार सुठियुनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुजनि, पर डेफिनेटली मोकलूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खे थोरो रेस्ट वारे टाइम में ई न गुज़ारिजे त सुठो हूंदो आहे। प्रोग्राम जी तरफ़ जनाब अॻियां वधूं था। फिदा हुसैन शाह साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कजे त शोबिस एक्सपर्ट पर्सन आहिनि, मुख़्तलिफ़ मसइलनि ऐं मामलनि खे हमेशह ॾिसंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जा जेके तमामु जेके सोशल अकाउंट्स आहिनि उन्हनि खे हमेशह असांखे एक्टिव नज़र ईंदा आहिनि ऐं शोबिस जे हवाले सां हिकिड़ी सुठी ॼाण रखनि था, हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस रखंदा आहिनि। उन्हनि सां जॾहिं बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे त तमामु प्रोग्राम सुठो बणिजी अव्हां ताईं पहुचंदो आहे। फैमिली प्रोग्राम हिन खे पाण चवंदा आहियूं, उहे फैमिली मेंबर्स जेके हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसनि पिया, अॼु बि तव्हांजे लाइ प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त कोशिशि हूंदी त बणाए अव्हां ताईं पहुचायूं। फिदा हुसैन शाह साहिब खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। जी वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, ज़बरदस्त। जी, स्टार्टिंग में ईद जी ॻाल्हि कईसीं, ईद गुज़री वई, 3 ॾींहं गुज़री विया, चोथों ॾींहुं बि गुज़री वियो। अव्हां ॿुधायो कीअं ईद गुज़री अव्हां जी? वर्किंग डेज़ शुरू थी विया आहिनि। जी बिल्कुलु। ऐं अञा बि ईद जा जेके बचियल गोश्त फ्रीज़र में रखियल आहिनि त महिरबानी करे जेके पंहिंजे अव्हांजे आस पास ग़रीब माण्हू या जिन लाइ गोश्त खाइणु महाल आहे बिल्कुलु उन्हनि खे मोकिलियो ऐं अवें भले रधियो, पर 2-3 बूटियूं 4 बूटियूं जेकॾहिं उन्हनि खे वेंदियूं त उन्हनि जे घर में थोरी रोशनी थी पवंदी सही ख़ुशहालीअ जी। ऐं ईद ख़ुदा जो शुक्र आहे त गुज़री ऐं राति आयो आहियां मटियारीअ मां, मटियारीअ में ईद गुज़ारीसूं ज़बरदस्त पंहिंजी जनम भूमीअ में। ऐं ॻोठ जी ईद अञा बि शहर आहे मटियारी, पर हाणे उहा जेका साह आहे जेको ॻोठ में ईद गुज़ारण जो ऐं पंहिंजा माण्हू जामी मस्जिद में वञी नमाज़ पढ़णु ऐं पंहिंजे माण्हुनि सां मिलणु, मारूअड़नि झांगीअड़नि सां, त उहे शयूं वधीक अहमियत ॾियनि थियूं। पंहिंजा मिट माइट ग़रीब अमीर सभु ऐं मुख़्तलिफ़ रवैया, मुख़्तलिफ़ शयूं तव्हांखे ज़िंदगीअ जा के वधीक ॾिस ॾियनि थियूं। बिल्कुलु बिल्कुलु। त हीअ के दग आहिनि जिन ते अॻियां हली अलाह साईं खे पसे सघिजे थो। बेशक बेशक, तव्हां बिल्कुलु सही चयो। हूअं बि चयो वेंदो आहे त तव्हां जेके बि इबादतूं कंदा आहियो उहे हिकु साइड पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे पिरीअ खे, सो उहो फ़हम इहो ई आहे त अव्हां जेतिरो बि थी सघे थो असांजी ज़ात सां कंहिंखे फ़ाइदो थिए, थी सघे थो अव्हां जेके स्टेप सां कंहिंजी ज़िंदगी बहितर थी वञे, थी सघे थो अव्हांजी हिकिड़ी मुल्क सां कंहिंजो ॾुखु जेको आहे सो उहो विसरी वञे उनखां, थी सघे थो अव्हां जे हिकिड़े उन स्टेप सां कोई कंहिं हालातनि में फाथल आहे, ॾुखियनि मुश्किलात हालातनि में, उन मां निकिरी वञे। सो उहो सुठो फ़हम इहो ई थी सघे थो। बाक़ी जेका ईद गुज़री, ईद जो मक़सदु बि इहो ई आहे त तव्हांजी उहा तमामु जेका अव्हांजी प्यारी शइ आहे उनखे क़ुर्बान कयो। जानवर बि जॾहिं वठिबो आहे न
त ईअं ई इस्लामिक पर्सपेक्टिव सां ॾिसिजे थो तॾहिं बि असांखे ईअं ई सम्झायो वियो आहे त कुझु ॾींहं अॻु उन जानवर जी ख़रीदारी कई वेंदी आहे। उहो जानवर जॾहिं घर में मौजूदु हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां बि उनसियत थी वेंदी आहे, मुहबत थी वेंदी आहे, प्यारु थी वेंदो आहे ऐं उनजी जॾहिं तव्हां क़ुर्बानी कंदा आहियो त उहा ई क़ुर्बानी जेको आहे सो जाइज़ हूंदी आहे। हिन तरफ़ असां अॻियां वधूं था, हिन तरफ़ ॾाढो सुठो अॼु ज़बरदस्त पैनल मौजूदु आहे ऐं मुंहिंजो स्टूडियो अॼु जेको आहे सो भरियल भरियल आहे। असां राग जी बि अॼु ॻाल्हि कंदासीं। राग हूअं ई बि चयो वेंदो आहे त राग ॿुधण सां तमामु जेको आहे सो न तव्हांजी डिप्रेशन, एंज़ाइटी उहा बि ख़तमु थींदी आहे। अॼु जे प्रोग्राम में पाण जेको आहे सुठा कलाम बि ॿुधंदासीं, नृत्य आयल आहिनि हिन प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम में रागी बख़्तियार अली जलबाणी साहिबु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा साथी सभु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो जी अव्हां खां बि असां कुझु ॿुधंदासीं। सो ओ साराहिया सचो धड़ी जजी कुदरत आकरारी, ओ कलमो जे तेरा थियो, कलमो जे तेरा थियो कदो सैयद सतारी। है काहे ईदो काक में जाते मंज़ल आबारे, कब्र जे अज़ाब कर कदो आगो एतबारी। है ॾिसी हुस्न हबीब जो वठंदो हीअरे होशियारी, है जजियार सां यारी कंहिंखे कस लॻंदी कान का। मदीने जा खोट सुण मुंहिंजा सदरा, मदीने जा घोट सुण मुंहिंजा सदरा, ओ कर मुहम्मद मोट असीं तुंहिंजे आसरे। हाय अज अरब खां आयो आहे सो उम्मत जो निशानी हीरा या कुत मर जानी या अदूस नस निशानी खुद खुदा कैस मेहमानी खुद खुदा कैस मेहमानी उते गुलन संतो गुलजार दिस अज अरब खां आयो आहे सो उम्मत जो
आदूस लंघे थियो आलाउते और मत हुई अलज ते किथे हो कुदरत जी कुर्सीअ मथे कुदरत जी कुर्सीअ मथे उहो कुर्ब जो कलतार ॾिस अॼु अरब खां आयो आहे सो उमत जो आधार ॾिस अॼु अरब खां आयो आहे सो उमत जो आधार ॾिस हदायत पढ़ी सलाम कयो कादिर अॻियां ही कलाम कयो हदायत पढ़ी सलाम कयो हो कादिर अॻियां ही कलाम कयो ताज मोहम्मद शाह अंजाम कयो ताज मोहम्मद शाह अंजाम कयो जंहिंजे दिल सदो दिलदार ॾिस अॼु अरब खां आयो आहे सो उमत जो आधार ॾिस अॼु अरब खां आयो आहे सो उमत जो आधार वो मलाइक रहिया थे माठ में मलाइक रहिया थे माठ में उहो दोस्त खुदा जो यार ॾिस अॼु अरब खां आयो आहे सो उमत जो आधार ॾिस अॼु अरब खां आयो आहे सो उमत जो आधार ज़बरदस्त, इलाही सुठो, इलाही सुठो। माशाअल्लाह। तव्हां सभिनीनि जी परफॉर्मेंस ॾाढी सुठी ऐं कोऑर्डिनेशन बि हिननि जी ज़बरदस्त, इलाही सुठी बहितरीन। कोऑर्डिनेशन आहे। ईअं लॻे पियो त हिननि हुज़ूर जी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद सराई हा बेशक बेशक अचण उन में हिकिड़ो सुरूर हूअं ई पैदा थी वञे थो न। बिल्कुलु सुबुह जो मदीने जे मीर खे सदड़ा इहे असां सभिनी मुस्लमाननि लाइ वॾी ख़ुशीअ जी ऐं सादत जी ॻाल्हि आहे तव्हां सही पिया चओ, बिल्कुलु सही। ऐं अव्हांखे हिकिड़ी ताज़गी थी मिले बिल्कुलु। हुज़ूर साईं जो नालो वरजाईंदे हा हा बेशक बेशक ईअं ई मालिक आहे। जा करम आहिनि त संदन महबूब जी मदह सराई जीअं असांजी ॻाइणनि कई आहे जी ऐं प्रोग्राम में 4 चंड लॻाए छॾिया तव्हां आका साईंअ जी मदह सराई करे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे, इलाही ख़ूबसूरत ऐं कोऑर्डिनेशन बि ॾाढी सुठी ऐं यकीनन अव्हां बिल्कुलु सही चओ। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र जॾहिं थिए थो त पोइ हूअं ई उन में हिकिड़ो चाम पैदा थी वेंदो आहे। व्यूवर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूवर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। हिन तरफ़ ॾाढा सुठा रागी मौजूदु आहिनि ऐं तरफ़ फिदा हुसैन शाह साहिबु मौजूदु आहिनि। सो फिदा हुसैन शाह साहिबु तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं मूवीज़ जे हवाले सां ऐं ईद ते पाण न्यू मूवीज़ ॾिठियूंसीं। हिन वक़्तु जेको आहे सो पाकिस्तानी मूवीज़ खे तव्हां कीअं ॾिसो पिया, कीअं वॉच कयो पिया? What a wonderful, mesmerizing opening of Pakistani films this week. Definitely ईद ते बेहतरीन फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि जिन पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जे रिवाइवल खे वरी जीअरो कयो आहे। ऐं इहा ख़ुशि कुन ॻाल्हि आहे त हुमायूं सईद जी लव गुरु रिलीज़ थी आहे ऐं दीमक रिलीज़ थी आहे। जिते लव गुरु रोमांटिक क़िस्म जी फिल्म आहे उते ई दीमक जेका आहे सा हॉरर क़िस्म जी फिल्म आहे। ऐं लव गुरु में ख़ूबसूरत लोकेशन्स, ख़ूबसूरत गाना ऐं जेको पठान कल्चर जो हिकिड़ो गानो विधो वियो आहे। इहा मुंहिंजे ख़्याल में ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। उन सां हिकिड़ी अव्हांजे सूबे जी तर्जुमानी थिए थी। पंजाब नहीं जाऊंगी में पंजाबीअ जी तर्जुमानी कई ऐं लव टू एक्सपेक्ट अॻी फिल्म में
हुमायूं सईद सिंधी कल्चर जी तर्जुमानी कंदो। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि हाणे बि ॾिसो हिननि गुज़िरियल 15 ॾींहंनि में आउं सम्झा थो अली ज़फ़र खां पोइ आतिफ़ असलम पंहिंजा मशहूरु सिंधी गीत केतिरा ॻाया आहिनि। बिल्कुलु ईअं। ऐं लब गुरू जेका सा ख़ूबसूरत लोकेशन्स जे करे ऐं स्टोरी टेलिंग आहे जेका नदीम बेग जी या वासे चौधरीअ जा जेके चुभजंदड़ जुमिला आहिनि उन्हनि फिल्म खे वधीक मज़ेदार करे छॾियो आहे। जावेद शेख जी परफॉर्मेंस आहे, अहमद अली भट्ट फिल्म जो सॼो हलवो खाई वियो आहे। ऐं मायरा जा जेके कॉस्ट्यूम्स आहिनि, मायरा जी जेका ड्रेसिंग आहे ऐं मायरा जो जेको मेकअप आहे, अखियुनि जो मेकअप ख़ासि करे उनखे मायरा जे एक्सप्रेशन्स वधीक नुमाया कयो आहे। ऐं उहो कैमरा खे कैच त करे थो पर साॻियो सिने वीवर्स जेके आहिनि उन्हनि खे कैच कयो आहे। पहिरीं जेको हफ़्तो आहे, पहिरियों हफ़्तो उन में लब गुरू आहे माशाल्लाह 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 मौला जट जे पहिरें हफ़्ते जो रिकॉर्ड टोड़ियो आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त पहिरियों दफ़ो मौला जट खां पोइ वरी लब गुरूअ इहो रिकॉर्ड टोड़ियो आहे। ऐं उन खां पोइ वरी इहो बि आहे त जेका हिन जी डिस्ट्रीब्यूशन थी आहे सा ऑल ओवरसीज़ में मिडल ईस्ट, यूरोप, इंग्लैंड, बर्तानिया उहा वाजी थी आहे। ऐं तक़रीबन सभिनी वॾनि शहरनि में नुमाइश पज़ीर थी आहे। उन खां पोइ दीमक जेका आहे सा असांजी राणी आपा ऐं महताब अकबर राशिदीअ जे फर्ज़ंद राफ़े राशिदीअ प्रोड्यूस कई आहे। ऐं दीमक जो जेको डायरेक्टर आहे ॾिसो दात कीअं थी कन्वर्ट थिए, शाइरीअ मां डायरेक्शन कीअं थी अचे। परवीन शाकिर मरहूमा जो पुटु संदसि जहिड़ी नफ़ीस ऐं सुहिणो ऐं उन जी डायरेक्शन आहे। जी बिल्कुलु। त हाणे ॾिसो हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे त जॾहिं जवान माण्हू अव्हां जी कैमरा खे स्लो लाइट खे संभालीनि था त हुननि जी जेका ट्रीटमेंट आहे जेका टेका टिप्पणी आहे उहा उन नमूने सां थिए थी। ऐं ॿई फिल्मूं पहिरें हफ़्ते में ई पंहिंजी कमाई आराम सां कढी वियूं आहिनि ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, ईंदड़ फिल्मुनि लाइ वॾो मिसाल आहे। ऐं काल्ह लाहौर मां तमामु मशहूरु फिल्म मेकर शहज़ाद रफ़ीक हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त रिव्यू क़िस्म जी शइ लिखी आहे जंहिंमें साराहियो वियो आहे त कराची लाहौर जी फिल्म जो मैटर कोन्हे, मैटर आहे पाकिस्तानी फिल्म जो। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ शान खे शान हुमायूं सईद खे मुबारक ॾिनी आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त असांजो जॾहिं फिल्म स्टार्स खे इहो तजुर्बो थींदो जेके सीनियर्स आहिनि। हाणे दीमक में समीना पीरज़ादा खे यूटिलाइज़ कयो वियो आहे मेन कैरेक्टर में। ऐं उन खां पोइ सोनिया हुसैन ऐं फैसल बि आहिनि ऐं बुशरा अंसारीअ ताईं जावेद शेख बि आहे। त इहा जेका वैरायटी आहे जंहिंमें बि सीनियर्स एक्टर्स सां गॾु नवनि एक्टर्स खे खणी अचो था पिया ऐं म्यूज़िक जे हवाले सां ॿई फिल्मूं तमामु सुठो सेल आउट थियनि पियूं। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं अच्छा फिदा हुसैन शाह साहिबु तव्हांजी क्रिटिक्स ते बि तव्हांजी नज़र हूंदी आहे न। माहिरा ख़ान पाण सभु ॼाणूं था त ॾाढी वर्सटाइल पाण एक्ट्रेस ॼाती सुञाती वञे थी, न सिर्फ़ु पाकिस्तान में पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि। ईअं ई हुमायूं सईद बि त उन्हनि जी थोरी क्रिटिक्स इन तरह बि आहे त हाणे जेको आहे न कोई यंग एक्टर्स खे तव्हां उन तरह जा मौक़ा फ़राहम कयो, उन बाबति तव्हांजो छा रायो आहे? हा ॾिसो मसलन मोहम्मद अली हो ठीकु आहे 50 साल जी उमिरि में बि चवंदो त मां में पास हो गया, इंटर में पास हो गया या मैट्रिक में पास हो गया त उन वक़्त जा ऑडियंस हुनखे इन ॻाल्हि ते क़बूल कंदा हुआ। मसलन हिकिड़ी इमेज हिकिड़ो इम्पैक्ट ठहियलु आहे अव्हां जो एज़ अ रिपुटेशन
हुमायूं सईद जो पंहिंजी रिपुटेशन आहे, फ़ैद मुस्तफ़ा जी पंहिंजी रिपुटेशन आहे। हाणे त माशाल्लाह असां वटि एॾी वैरायटी अची वई आहे हीरोज़ हीरोइन्स में, जे यमुना सिद्दीकी ऐं सजल जहिड़ियूं ख़ूबसूरत हीरोइन्स मौजूदु आहिनि, या वरी फ़िरोज़ ख़ान, बिलाल अब्बास ऐं ज़ाहिद अहमद जहिड़ा ख़ूबसूरत हीरोज़ अची विया आहिनि। त नेचुरली इहो जेको दॻु आहे इहो वाह जो दॻु आहे। सही। ऐं इन में हली अॻियां मसलन जंहिं नमूने सां हिन जेसि ताईं शादियूं हलनि थियूं पियूं, मुहर्रम ईंदो त पोइ इहा ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। जी जी। पोइ मायरा खे बि फॉलो कंदियूं, सोनिया हुसैन खे फॉलो कंदियूं छोकिरियूं आम जेके फैशन जूं शौक़ीन आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही फिल्मुनि जी कमाई असांखे ॾाढो महसूसु कयो आहे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, पाकिस्तानी ड्रामास जी बि पाण ॻाल्हि कंदासीं, जिते पाकिस्तानी मूवीज़ जेको आहे सो सिर्फ़ु पाकिस्तान में न पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि मक़बूल वञनि थियूं, उते ई पाकिस्तानी ड्रामास जी बि हिकिड़ी पंहिंजी हाइप क्रिएट थियल हूंदी आहे। तव्हां कंहिं बि स्क्रीन ते ॾिसो, को बि ड्रामा सीरियल ॾिसो, या तव्हां जेको आहे सो व्यूवर्स ॾिसो वञी यूट्यूब ते, त केतिरा माण्हू हुनखे वॉच कनि था। जी प्लीज़, तव्हांजो राय ॼाणणु चाहींदासीं। हा, ॾिसो बुर्ज ख़लीफ़ा ते जेकॾहिं पाकिस्तानी ड्रामे जो पोस्टर लॻे थो त इहा पाकिस्तानी अदाकारनि जी फतेह आहे। ठीकु आहे। ऐं फिदा साहब सर वधीक कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे बि शामिल कंदासीं। हा हा। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, तव्हांखे भली कार चऊं था। मीज़र साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? ईद कीअं गुज़री? जी, तव्हांजी महिरबानी महिरबानी। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे भली कार चऊं था। तव्हांजे आवाज़ में तव्हांखे सुञातोसीं। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि लॻा पिया आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। ईद कीअं गुज़री? अल्लाह साईं तव्हांजी टीम सॼी ख़ुशि रखे, अल्लाह जी अमान में हुजो। कलाम को कोहियारी में फ़कीर ने चओ त ॿुधाए कोहियारी में। ठीकु आहे, कोहियारीअ मां ज़रूरु ॿुधाइजो। जी, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी फिदा हुसैन शाह साहब। सो मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तानी फिल्मुनि जो ही हफ़्तो रहियो आहे, ऐं ड्रामनि में बि असां त उन ई पुराणी दॻ ते महसूसु करियूं था ड्रामे खे, सिंधी हुजे उर्दू हुजे, ऐं नाटक सभा या नाटक रंग जेके हूंदा हुआ से सिंधी फ़नकार जी सम्झो त मीरास हुआ। अॼु ॾींहं ताईं बि चवनि था त जेको ड्रामो उहो पेश थियो उन में गज़ल रफ़ीक, मंज़ूर कुरैशी, महमूद सिद्दीकी, मोहम्मद यूसुफ अली ऐं अहिड़ा फ़नकार अनवर सोलंकी, मुश्ताक जसकाणी, उन्हनि तमामु वॾा रंग भरिया। ऐं उहे उन स्क्रीन ते लॻंदो कोन हो त जेकॾहिं हीअ सिनेमा जे परदे ते हुजनि। ऐं पोइ सभु अदाकार सिनेमा जे परदे ते बि आया, क़ुर्बान जीलानी सूदा, गज़ल रफ़ीक सूदा, त उन्हनि पंहिंजो दंगु करे ॾेखारियो स्टेज ते। हाणे वरी स्टेज ते सिंधी ड्रामो जेको आहे सो ख़ुदा जो शुक्र आहे त नापा वारनि जो ताउन रहे थो, ऐं स्टार लगारी ऐं रफ़ीक ईसाणी ॾाढा ज़बरदस्त नमूने सां थर ताईं वञी उहे शयूं कनि था। बिल्कुलु। ऐं असां वटि तब्दीली आई आहे। असां वटि असांजी सिंध जी संभारा, मुंहिंजी धीअरुनि वांगुरु अफशीन मेमण हाणे जेॾी महिल थर में वञी थरी गाने ते रक़्स करे थी त सम्झो उते जा मोर टहूका ॾियनि था। ऐं जेका हिकिड़ी घुट, जेका हिकिड़ी ॿूसट सिंधियुनि जे मथां तारी कई वई हुई, उहा असां पाण ई भञी छॾी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, अफशीन नो डाउट हुनजो रक़्स जेको आहे सो ॾिसण वटां हूंदो आहे, ॾाढो ख़ूबसूरत उहा रक़्स कंदी आहे। ऐं तव्हां बिल्कुलु सही चयो त असांजा जेके स्टेज ड्रामास आहिनि, छो त उहे ड्रामास स्टेज ते प्ले थियनि या स्क्रीन ते प्ले थियनि, हुनजो हिकिड़ो असरु ज़रूरु हूंदो आहे। पहिरीं बि पाण जेको आहे न थोरो हिस्ट्री खे टच कंदा आहियूं त ख़बर पवंदी आहे त
पहिरियां बि केतिरा ई पाण जेको आहे न सदियूं अॻु जी ॻाल्हि कयूं तॾहिं बि स्टेज जे थ्रू जेको आहे न माण्हुनि ताईं मैसेज पहुचायो वेंदो हा हुयो बिल्कुलु ऐं उहो मैसेज जेको आहे सुठे तरीक़े सां कन्वे बि थींदो हुयो न हा बिल्कुलु ॾिसो थिएटर में आई इहा ॻाल्हि त अवी ज़बान सां अवी जेस्चर्स सां एक्सप्रेशन सां बिल्कुलु तासरात सां आवाज़ जी जेका पिच आहे उन ते वेही खेॾियो ईअं जे कन में जेको खुड़को थिए या अव्हांजो कनु महसूसु करे अव्हांजी दिलि महसूसु करे ऐं अव्हांजे रूह में उहा शइ रहिजी वञे त दोदे जी ॻाल्हि थिए पई चनेसर जी ॻाल्हि थिए पई मारुईअ जी ॻाल्हि थिए पई ससुईअ जी ॻाल्हि थिए पई बिल्कुलु हा सो ससुईअ जे रेज़िस्टेंस ऐं ससुईअ जे इश्क जी ॻाल्हि थिए पई बिल्कुलु त इहे जेके विजुअल एस्पेक्ट्स आहिनि इहे असां सिंधियुनि जी अंदरि वारी संभारा खे ॾाढी तक़वियत बख़्शाई बिल्कुलु सही पिया चओ बिल्कुलु ऐं माण्हू एजुकेट थियनि था माण्हू कंपोज़्ड विथ एस्थेटिक्स जमालियात सां हम आहंग थियो वञनि बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो उहो रंग छाइजी ज़रूरु वेंदो आहे अच्छा हिन तरफ़ अॻियां वधूं था हिन तरफ़ अव्हांखे ख़बर आहे त अॼु ॾाढो सुठो हिकिड़ो पैनल मौजूदु आहे सो अव्हां खां कुझु ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव ओ अल्लाहू 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 ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ओ कया याद तन के जेके साह के सिबाना जेके साह के सिबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना मेरे जा पियासी असुर ॾेई उथनि था ज़िक्र ऐं फ़िक्र जे इन्हीअ रंग रचनि था ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना मेरे जा पियासी असुर ॾेई उथनि था ज़िक्र ऐं फ़िक्र जे इन्हीअ रंग रचनि था अकुल खाजे आरी वदत सिर विकाना वदत सिर विकाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ओ कया याद तन के जेके साह के सिबाना जेके साह के सिबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ओ सुख की न सबर न गमन सी गुजारो खैर दुख दिहाड़ी सावन ऐ सियारो ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना सुख की न सबर न गमन सी गुजारो खैर दुख दिहाड़ी सावन ऐ सियारो सुमन न सजन ते कन वारियत विछाना कन वारियत विछाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ओ कया याद तन खे जेके साह के सिबाना जेके साह के सिबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना ईदम अबाना परियल पावन के मुझो सारे दुखिया ॾींहं हितरे वी दस गुज़ारे ईदम अबाना ईदम अबाना ईदम
अबाणा ईंदम अबाणा परियल पवारन खे मुंहिंजो साह सारे ॾुखिया ॾींहं हितड़े वी दस गुज़ारे सात साल भाया पिरियन पुजाणा ईंदम अबाणा ईंदम अबाणा ईंदम अबाणा साखे सिबाणा जेके साखे सिबाणा ईंदम अबाणा ईंदम अबाणा ईंदम अबाणा ईंदम अबाणा ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही सुठो तमामु सुठो ज़बरदस्त। जी फिदा हुसैन शाह साहब जॾहिं पाण पाकिस्तानी मूवीज़ जी ॻाल्हि कयूं था सीरियल्स जी ॻाल्हि कयूं था त तव्हां छा था सम्झो फॉर एग्ज़ाम्पल मूंखे जेकॾहिं पंजाबी नथी अचे ऐं जेकॾहिं मूंखे पंजाबी में रोल प्ले करिणो आहे या अव्हांखे जेकॾहिं पंजाबी नथी अचे ऐं अव्हांखे पंजाबी में रोल प्ले करिणो आहे त उते कोच केतिरी ज़रूरी आहे जेका उन्हनि खे ट्रेन करे हाँ स्टेज स्टेज और टीवी ड्रामा ड्रामो टीवी ड्रामो या फिल्म बुनियाद आहे अव्हांजो पैमानो छलके जॾहिं अव्हांजे मुंहं ते अव्हांजे समूरे जिस्म जी केमिस्ट्रीअ में कंहिं बि फीलिंग ते को तासुर उभरे बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे जीअं पाणीअ में केरु पथर उछलाए त पाणी उभामंदो आहे त हलचल मचंदी आहे त तबियत में हलचल मचंदी आहे पोइ शाइर शाइरी कंदो आहे मूज़िकार धुन तख़लीक़ कंदो आहे ऐं अदाकार परफॉर्म कंदो आहे भले रेडियो जो माइक हुजे स्टेज हुजे जिते you are getting overwhelming response from your viewers ऐं टीवीअ जो ड्रामो हुजे जेको कैमरा ते अवी लाइव रिकॉर्ड करियो या पोइ रिकॉर्ड थिए पर पोइ उन जी खुशबू पखिड़िजे थी रामू राधा जो जेको सो आम बागड़ियुनि में त उहा खुशबू पसिजे थी पर जेको इर्द गिर्द माण्हू आहिनि जेके इर्द गिर्द जेका अवाम आहे उन्हनि खे ख़बर पवे थी त बागड़ी कीअं सोचीनि था बिल्कुल ऐं कीअं उन्हनि जो वहिंवार सॼो कीअं आहे ऐं हुन जूं रस्मूं हुन जूं रीतूं ऐं हू ख़ुशि थी ॼाणनि था गुरबत हूंदे मुरकनि था गाना ॻाइनि था से इहे सभु कैफ़ियतूं अदाकार फ़नकार परफॉर्मर उन खे उन शऊर जी घिटीअ में वठी वञनि थियूं जिते परफॉर्मेंस खे ॾेखारण जो बूटो छटिजे थो सही बिल्कुलु हा ऐं उहा जेका लय अचे थी जेका असां मतिलबु एंथोनी कोइन खां वठी जीना लोलो बर्जीडा खां वठी उन खां पोइ वरी सैगल साहब खां वठी सैगल फिल्मुनि में बि कमु कयो जिन जा गाना पाण ॻाईंदो लता मंगेशकर फिल्मुनि में कमु कयो ऐं उन खां पोइ पंहिंजा जेके पाकिस्तानी फ़नकार सबिया संतोष दर्पण नगर सुल्ताना ऐं ज़ेबा भाभी मोहम्मद अली साहब वहीद मुराद ऐं नदीम साहब ऐं मुमताज़ बाबरा ऐं इहे रानी इन दौर जा जेके मुख़्तलिफ़ फ़नकार हुआ शबनम उहे पूरनि नस्लनि खे अवां जेके खणी हलिया मसलन अवां जी माउ फिल्म ॾिठी अवां बि ॾिठी अवां खे शबनम वणे थी इन करे जो सोशल रोल्स जेके से शबनम तमामु घणा कया ऐं हर हीरो सां उहा ठहकंदी हुई बिल्कुलु तव्हां सही पिया चओ अच्छा फिदा हुसैन शाह साहब पहिरीं जो जेको दौरु हो ब्लैक एंड वाइट जो दौरु हूंदो हो न त उहा जॾहिं स्क्रीन अॼु बि ॾिसजे थी न पुराणा सॉन्ग्स या रेयरली कॾहिं तव्हां कंहिं मूवी जो कोई उहो पीस ॾिसी छॾियो त तव्हांखे जेको आहे न
इमेजिनेशन हिकिड़ी स्टार्ट थी वेंदी आहे छो त ब्लैक एंड वाइट हुयो पोयां छा आहे अॻे छा आहे मतिलबु हिकिड़ी इमेजिनेशन में तव्हां हली वेंदा आहियो न तव्हां छा था सम्झो त हिन दौर में ऐं उन दौर में छा डिफरेंस जेकॾहिं तव्हां बयानु कंदव त कीअं कंदव? हा ॾिसो जेके जेॾी महिल उर्दू ड्रामनि में ग़ज़ाला रफ़ीक मरोमा ईंदी हुई त साड़ी कैरी कंदी हा बिल्कुलु हाणे उनजी साड़ी कैरी करण जो स्टाइल अहिड़ो हूंदो जो इटालियन सोनिया गांधी यादि ईंदी ऐं नैयर सुल्ताना यादि ईंदी ऐं हेमा मालिनी ऐं नूतन यादि ईंदियूं हुयूं त हाउ दे कैरी देयर साड़ी विद एलिगेंस फेमिनिज़म प्योर सेंस ऑफ फेमिनिज़म ऐं जेको निस्वानियत जो अहसासु थींदो स्क्रीन ते हिकिड़ी चांडोकी पकड़िजी वेंदी हुई त ही माण्हू हिन रोल में केतिरी हद ताईं मापजे थो हीअ असांजे नज़र जी जेका साइमी आहे उन में हुनजी तौर केतिरी आहे नक़ाद इहा शइ थो ॾिसे ऐं नक़ाद खे अखियुनि में आयल लुड़क नूर मोहम्मद लाशारीअ जा कीअं विसरंदा ऐं महमूद सिद्दीकीअ जा जेके एक्शन सीन हूंदा हुआ जिन में पाण बाक़ाइदे ड्रामा ॻाल्हाईंदो फिल्म हुजे या ड्रामो ऐं महमूद सिद्दीकीअ स्टेज कई ऐं कुर्बान जिलानी बि ईअं ई हो कुर्बान जिलानीअ पंहिंजे मिज़ाज खां हटी करे हसीना मुइन जी सीरियल अंकिल उर्फ़ीअ में शहीद भाईअ जो रोल कयो जेको हिकिड़ो टिपिकल क़िस्म जो उर्दू ॻाल्हाइण वारो माण्हू ॾेखारियो वियो आहे जेको पंहिंजी ज़ाल खां डिॼे थो ऐं सुहिणियूं मायूं हुनखे वणनि थियूं इहे जेके सभु एस्पेक्ट्स आहिनि इहे लर्निंग अर्निंग प्रोसेस आहिनि फॉर द आर्टिस्ट स्पेशली हाणे जेॾी महिल अमी स्टेज ते बीहो था जी हा अमी नादे जमील थियो अमी सानिया सईद थियो अमी ज़िया मुहिद्दीन थियो अमी मुइन अख्तर थियो त कंहिं न कंहिं पासे खां उहा जेका ताज़गी माण्हुनि खे ॾिसण में ईंदी मोहींदी उहा वधीक उत्साहींदड़ आहे बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे अच्छा अव्हां अॼु बि चाहींदा आहियो त थिएटर में वञी करे मूवी ॾिसजे या मोबाइल जी स्क्रीन ते या घर में हॉल में वेही करे स्क्रीन ते मूवी ॾिसजे? आउं चाहींदो आहियां त उहो अकेलो मूवी ॾिसां ऐं उनजी सिनेमा में सॉरी सीन ऐं फ्रेमिंग हा अधी सकीना समूह खां वरी मूं लाइटिंग जो सेंस सिखियो त एज़ अ डायरेक्टर हुन फिल्म ठाही इंतज़ारु उहा यूट्यूब ते अथव ॾिस जो मौक़ो मिले त अच्छा जेका लाइटिंग थी थिए उहा फ्रेमिंग खे केतिरो उभारे थी ऐं उन खां पोइ अदाकारनि जी परफॉर्मेंस सही माना रिदम पियो वञे छिक त छिकनि छिके रख छिक त छिकनि छिके रख लाइटिंग डायरेक्शन परफॉर्मेंसिस ऐं कैमरा वर्क तव्हांजी कैमरा ज़ूम कीअं थी करे एक्सप्रेशन्स खे कवर कीअं थी करे इहे जेके सिम्बोलाइज़ेशन्स आहिनि इहे न सिर्फ़ु आर्टिस्ट लाइ जेको परफॉर्म करे थो पियो पर जेको ॾिसंदड़ आहे उन जे दिलि जी दरी खोले थी सही ताज़ी हवा अचे थी जी बिल्कुलु हा अच्छा मां वरी बि इहो ई पुछणु चाहींदमि अव्हां खां पर यस न्यूज़ ब्रेक्स जो टाइम थी वियो आहे सो पहिरीं हलूं था न्यूज़ ॿुधूं था हुन खां पोइ जेको आहे सो प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था वेलकम चऊं था अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं अॼु जो जेको डिस्कशन आहे ॾाढो सुठे तरीक़े सां हीउ डिस्कशन थी रहियो आहे प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुची रहियो आहे उमेदु आहे त तव्हां बि हिन प्रोग्राम खे ॾाढो सुठे तरीक़े सां इंजॉय करे रहिया हूंदव सुबुह सुबुह जो वक़्तु आहे
ॿियो त मंथ जेको आहे न जून जो आहे त अव्हां सभु पंहिंजे घरनि में मौजूदु हूंदव, ख़ासि तौर ते उहे टीचर्स या ॿार जेके घरनि में जेको आहे सो उन्हनि जी न हिकिड़ी प्रॉपर रूटीन हूंदी आहे। 8 बजे उन्हनि खे एनी हाउ पंहिंजे स्कूल्स में पहुचणो हूंदो आहे, क्लास में पहुचणो हूंदो आहे, असेंबली अटेंड करणी हूंदी आहे, त उहो सुबुह जो जेको टाइम हूंदो आहे ॾाढो जल्दी जल्दी वारो टाइम हूंदो आहे। त मोकलुनि में थोरो रेस्ट करे आराम सां हिन वक़्तु ताईं अव्हीं उथी विया हूंदव, नाश्तो कंदा हूंदव, चांहि जो कप अव्हांजे हथ में हूंदो ऐं प्रोग्राम अव्हां इंजॉय करे रहिया हूंदव। सो तव्हांखे कुझु सुठो ॿुधायूं था, असांजे प्रोग्राम में सुठा सिंगर्स मौजूदु आहिनि, सो तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी ओ हिक ॾींहुं में को मुर्शिद आख्या अते छोड़ खलक दी यारी, ओ हिक नाम अलहद याद रखी ॿिया ॾुहई जहान विसारी, जो दम ऐं दुनिया विच नाल तो ही तू गुज़ारी, हाय सचल बाजू इश्क अल्लाह दे अल्लाह बि सभु कूड़ी कारी, ओ मुर्शिद जो दर छॾे वञा, हादर जो दर छॾे वञा, मूंखां नथो पुॼे, मूंखां नथो पुॼे, दिलबर जो दर छॾे वञा, हादर जो दर छॾे वञा, मूंखां नथो पुॼे, मूंखां नथो पुॼे, ओ हिक खे छॾे ॿिए ॾे वञा, हिक खे छॾे ॿिए ॾे वञा, मूंखां नथो पुॼे,
सुठो ऐं सुठी तमामु सुठी तव्हांजी सिलेक्शन जी। फिदा हुसैन शाह साहब पंहिंजो डिस्कशन हलियो पिए ऐं ब्रेक खां पोइ वरी चाहियोसीं त कुझु सुठो पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचायूं। तव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं, हूअं बि माना असां जेको आहे न पंहिंजी रूटीन में एतिरो मसरूफ़ आहियूं, हर माण्हू कमकारनि में एतिरो मसरूफ़ थी वञे थो, पोइ कॾहिं थोरो टाइम मिलंदो आहे त पाण चाहींदा आहियूं काॾे वञिजे, थोरी आउटिंग हुजे। तव्हां खां पुछंदासीं त जॾहिं मूवी जी ॻाल्हि ईंदी आहे त पोइ तव्हां चाहींदा आहियो त सिनेमा में वञी ॾिसिजे, घर में ॾिसिजे, कीअं तव्हां अॼु बि तव्हांजो कीअं हूंदो आहे मूड? न आउं कोशिशि कंदो आहियां त फिल्म अकेलो ॾिसां, यकसूईअ सां ॾिसिजे ऐं चांहि जो कोप हथ में हुजे ऐं जेका फ्रेमिंग, लाइटिंग, डायरेक्शन, परफॉर्मेंसिस, सीक्वेंसिस, उहे सभु अखियुनि में जज़्ब थी वञनि। उन खां पोइ उन ते रिव्यू लिखण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अदाकारनि जी सामी, अदाकारनि खे सामीअ में तोड़ण ऐं उन मां जटा हासिल करणु ऐं जेका जला मिले थी, रोशनी मिले थी, सही, बिल्कुलु ठीकु, उन में मूवीअ जी सही अॻकथी करे सघिजे थी। प्रिडिक्शन या वरी रिव्यू जेको कजे थो या प्री रिव्यू करे कजे थो। सही सही। ऐं म्यूज़िक ते जेकॾहिं म्यूज़िक आहे त वाह वाह, लव गुरुअ जी म्यूज़िक असांखे मज़ो ॾिनो, पर दीमक में वरी को बि गानो कोन्हे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हॉरर फिल्म में तव्हां एक्सपेक्ट ई नथा करियो त गानो हुजे। सो ॿिन्ही फिल्मुनि में पर म्यूज़िक जे हुन में न हुई त कहाणीअ जो सस्पेंस थ्रिलर टाइप जेका सिनेरियो हो उहो वाजो हो ऐं मज़ो आयो। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा, अॼु बि तव्हां जेको आहे सो तमामु पंहिंजूं सोशल एप्स जॾहिं यूज़ करियो था, घणो कहिड़े अकाउंट ते तव्हां जेको आहे सो एक्टिव रहंदा आहियो? कहिड़े सेंस में? मोबाइल जॾहिं पाण यूज़ करियूं था त पाण ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी सोशल एप्स यूज़ कंदा आहियूं, त तव्हां कहिड़ी ऐप ते घणा एक्टिव नज़र अचो था? मूंखे लॻे थो त ससुईअ जो जेको शा लतीफ़ जी सूरमी, उहा किथे दिलि में अंदरि घर करे वई आहे। उनजी जेका रेज़िस्टेंस आहे, जेको उनजो सफ़रु आहे इश्क में, ऐं इश्क जो नारो खुलम खुला हणणु, इश्क बिनस्बत रेज़िस्टेंस, मज़ाहिमत, बिल्कुलु मज़ाहिमत समूरी दुनिया में नॉवेल्स में, अफ़साननि में, कहाणियुनि में, उन खां पोइ सिनेमा ते बि आई। रेज़िस्टेंस जो, मज़ाहिमत जो पंहिंजो तरानो आहे ऐं उहो जेको माण्हू ॻाए थो या ससुईअ जे किरदार खे फॉलो करे थो, उन में हिकिड़ी अजीब बेसाख़्तगी पैदा थिए थी, वारफ़्तगी थिए थी। फ़िरौन खे फ़िरौन चवण जी हिमत, यज़ीद खे यज़ीद चवण जी हिमत, ज़ैनब साहिण जो ख़ुतबो, आका हुसैन जो तजदीद अहद वफ़ा, आख़िरी सदो, इहे सभु रेज़िस्टेंस बाए पंहिंजो पाण मालिक अॻियां, अॻियां पेश थियण जो बहितरीनु तरीक़ो आहे। बिल्कुलु। उन में शाह साईं ससुईअ खे एतिरी त इश्क जी बाहि ॾिनी आहे, उन बाहि में जेको पची पास थींदो सो पतंगो थींदो। तव्हां सही पिया चओ, मिली त मिलियासीं, न त घोरी जान जतन था। हा, बिल्कुलु 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 ससी जो इहो ई पैगाम। घोरी जान जतन सां इहो जेको शमह मेणबतीअ वटि पतंग जो पंहिंजी जान ॾेई छॾणु, सड़ी वञणु, पख साड़े वेहणु, इहो रेज़िस्टेंस आहे। नो डाउट, नो डाउट। अच्छा जी, हिन तरफ़ अॻियां वधूं था। असां वटि हिन तरफ़ जेको पैनल मौजूदु आहे, जेके रागी मौजूदु आहिनि, उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं। सो जी, छा ॿुधाईंदव? बिस्मिल्लाह कयो। ज़बरदस्त, ज़बरदस्त अदा।
है सूफी साढ़ो साह में वदत जो वेसाह सूफी साढ़ो साह में वदत जो वेसाह है सदस साह पसाह अल समायो न शरीर में आ सूफीअ जी मिल्कियत मोहब्बत 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 आ तजी साफ़ सची वो तजी साफ़ सची अल्लाह सोहबत आ सूफीअ जी मिल्कियत मोहब्बत 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 आ सूफीअ जो दीन सूफीअ जो धर्म सूफीअ जो दीन सूफीअ जो धर्म ओ सूफीअ जो दीन सूफीअ जो धर्म सूफीअ जो दीन सूफीअ जो धर्म सूफीअ जो मज़हब मोहब्बत आ सूफीअ जो मज़हब मोहब्बत आ सूफीअ जी मिल्कियत 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 मोहब्बत आ सूफीअ जी वहदत सूफीअ जी कसरत सूफीअ जी वहदत सूफीअ जी कसरत ओ सूफीअ जी वहदत सूफीअ जी कसरत सूफीअ जी फितरत मोहब्बत आ ओ सूफीअ जी फितरत मोहब्बत आ सूफीअ जी मिल्कियत 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 मोहब्बत आ सूफीअ जो नारो सूफीअ जो चारो 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 सूफी पिंजल जो सहारो मोहब्बत आ सूफी पिंजल जो सहारो मोहब्बत आ सूफीअ जी मिल्कियत 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 मोहब्बत तजी साफ़ सची तजी साफ़ सची अल्लाह सोहबत आ सूफीअ जी मिल्कियत मोहब्बत आ सूफीअ जी मिल्कियत मोहब्बत आ वाह 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 ज़बरदस्त इलाही तमामु इलाही ज़बरदस्त। इलाही सुठो इलाही सुठी तव्हांजी परफॉर्मेंस ऐं सुठो आवाज़ बि ऐं सभिनीनि जी जेका आहे न सभिनी जो हिकिड़ो साथ हूंदो आहे सभिनी जो हिकिड़ो पंहिंजो इनपुट हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग्रुप में उन तरह ई पोइ सुठो वक़्तु थींदो आहे व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढिड़ो ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं हीउ प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचायो वञे पियो अव्हांखे ख़बर आहे त प्रॉपर हिकिड़े स्केजुअल में असां बि हलंदा आहियूं मॉर्निंग शो अव्हां ताईं हिकिड़े प्रॉपर स्केजुअल में पहुचंदो आहे मंडे टू फ्राइडे हीउ प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचे थो ऐं टाइमिंग 10 बजे खां वठी 12 बजे ताईं आहे विच में ज़ाहिरी ॻाल्हि आहे ब्रेक बि अचनि था न्यूज़ ब्रेक जी तरफ़ बि पाण अॻियां वधंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त डिस्कशन जेको बि हुजे यूज़फुल ज़रूरु हुअणु खपे ऐं जून जुलाई जूं मोकलूं सो छा एक्टिविटीज़ हुजणु खपनि कीअं इन्हनि मोकलुनि खे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ करणु खपे उन बाबति बि ॻाल्हाईंदासीं फिदा हुसैन शाह साहब मौजूदु आहिनि सो हिन टाइम में असां जॾहिं सुम्हंदा आहियूं तॾहिं बि मोबाइल असांजे हथ में हूंदी आहे स्क्रोल करे पोइ सुम्हूं था सुबुह जो उथूं था तॾहिं बि मोबाइल चेक कंदा आहियूं तव्हां घणो कहिड़ो अकाउंट यूज़ कंदा आहियो कहिड़ी ऐप यूज़ करियो था मूंखे आउं सोचींदो आहियां
first thing matters your positivity. Yes, always. When you are around the websites and performing things like stage, TV, film, उन खां पोइ किथे अवी एजुकेट करियो था पिया, किथे अवी परफॉर्म करियो था पिया, किथे अवी स्टेटस में सम्झायो था पिया, अवी ॾिसो त अवी माण्हू खे कम्युनिकेट केतिरो पिया करियो, ठीकु आहे, उहो रेशो केतिरो आहे, बिल्कुलु, छा ॻोठ में वेठल गुलण ऐं राधण ऐं नूर महमद ऐं वली महमद इहे ॻाल्हियूं सम्झनि पिया, हुननि जे कन ताईं खुड़को थिए थो, हुननि जी सतह कहिड़ी आहे, तव्हीं आम सतह ते लही अचो, सही पिया चओ, अवी भले पाण खे छा बि सम्झो, पर अवी आम सतह ते अची जेकॾहिं बागड़ीअ सां बागड़ी स्टाइल में, कोलीअ सां कोलीअ वारे स्टाइल में, भील वारे स्टाइल में ॻाल्हाईंदो त उहो अव्हांखे रती ख़रीफ़ जो ॿुधाईंदो, ॿिज जो ॿुधाईंदो, फसल जो ॿुधाईंदो, ऐं ॻोठ में जेका पीड़ा, जेका बुख, जेका मसइलो खाटी खई पई आहे या न, ऐं इहे सभु शयूं ख़बर पवे थी, ऐं उन सां गॾु ज़िमेदारीअ जो, हारपे जो तजुर्बो थिए थो। पुठी चुंडण महिल कहिड़ी सूरत हाल आहे, पुठी चुंडण महिल जे ॻुरहारी औरत पुठी चुंडे थी पई त उनखे छा ग़ज़ाइयत उनजे ॿार खे मिले पई या न, जेकॾहिं मिले थी त कीअं थी मिले, पर पोइ अदर साइड ऑफ द फैक्ट इहो बि आहे त माई उते ॿारु ॼणियो सुबुह जो घर वञण महिल मखण जी चाणी खाधई ऐं इहा पई रवानी थिए ॿार खे खणियो, अकेली औरत, सो उते का न्यूट्रिशियस को एस्पेक्ट कोन्हे, अव्हांजी का लेडी डॉक्टर कोन्हे, पर विल पावर जेको आहे, जेके हीअ असांजूं अमा गुलाऊं ऐं इहे जेके पुठियूं चुंडीनि थियूं, उन्हनि जो पंहिंजो जेको वुमेन ऑफ सब्सटेंस आहे, सो केॾो पावरफुल ऐं केॾो मज़बूत आहे, सुहिणीअ जो इश्क, रेज़िस्टेंस ऐं मारूईअ जी मारुनि लाइ उकीर इहा ई शइ आहे। सही पिया चओ, हा, कन खे हितां पकड़ियो या हितां पकड़ियो, साॻी ॻाल्हि थींदी। हूअं मतिलबु माण्हू कॾहिं बि किथे बि वेंदो आहे न त ख़ासि तौर ते कंहिं प्रोग्राम में त हिकिड़ी थीम सां वेंदो आहे, हिकिड़ो मतिलबु उहो बि इंसान न पंहिंजो होमवर्क करे वेंदो आहे, त मूंखे लॻे पियो त अॼु तव्हां जेको आहे न रेज़िस्टेंस ते ॻाल्हाइणु घणो पसंदि करियो पिया, ऐं नो डाउट असांखे जॾहिं डिफरेंट लेसन्स मिलनि था जेके पॉज़िटिव आहिनि, जिन जो लाइफ में हिकिड़ो इम्पैक्ट थिए थो, ऐं तव्हां जेकॾहिं उन्हनि खे सम्झो त तव्हांजी ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ूबसूरत मक़सद बि बणिजी सघे थो, त रेज़िस्टेंस नो डाउट उन ते ॻाल्हाइणु घुरिजे, ऐं जेको आहे सो मूंखे लॻंदो आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो मक़सदु ज़रूरु रखो, जेकॾहिं ज़िंदगी में मक़सदु न आहे, तव्हां स्टूडेंट आहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो मक़सदु हूंदो त मूंखे उहा डिग्री मिले ऐं मां पंहिंजी जेका ज़िंदगी आहे अॻियां उनखे बहितर बणायां, जॾहिं तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो मक़सदु खणी अॻियां वधो था त पोइ अलाह साईं बि तव्हांजी मदद करे थो, पर जॾहिं तव्हांजो कोई मक़सदु ई न आहे त पोइ शायदि ज़िंदगी जो बि को मक़सदु न ॾिसो असां ईद जा ॾींहं गुज़ारिया, पर उहा ममता जेका हुई सा प्रिया कुमारीअ लाइ तड़पी पए, कैनाल्स जो मसइलो हिते ई रहियो आहे ऐं उहो मुसलत कयो पियो वञे, पर असांखे पाणीअ जे लाइ अॻभरी करणी आहे, मुतहद थियणो आहे, गॾु थियणो आहे, पंहिंजो आवाज़ु अहिड़ा इक़्तिदार ताईं पहुचाइणो आहे, रियासत खे जे मज़बूत करणो अथां त सिंध खे, सिंधियुनि जे आवाज़ खे ॿुधो वञे, पसियो वञे ऐं उनखे जस्टिफाए कयो वञे, त इहे सभु शयूं चौगिर्द आहिनि। उनखां पोइ इंटेलिजेंस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो खुरको थिए पियो थो ऐं उन में ॿारनि खे स्कॉलरशिप्स, भला जेकॾहिं थर जो ॿारु वञे थो या न्याणी वञे थी ऐं असिस्टेंट कमिश्नर थियो थी वञे, त इहा बि तब्दीली आहे।
बिल्कुलु इहो रेज़िस्टेंस जो हिकिड़ो ॿियो पासो आहे जेको इश्क वारो पासो आहे। कबीर भील जेकॾहिं स्टेज ते पंहिंजे माउ पीउ खे विहारे थो बिल्कुलु बिल्कुलु हेॾनि इंटेलेक्चुअल्स जूं ॻाल्हियूं उन कुख जी जे गुलाब मां निकिरनि थियूं, जेको एॾो त कंपोज़्ड छोकिरो मूं ॾिठो। हाणे भील जॾहिं हिनखे ॾिसंदा त हू चाहींदा न त असांजो बचो ॿेड़ो थिए, ईअं पंहिंजे माउ पीउ खे प्यार सां स्टेज ते वठी वञे। ऐं केॾी वॾी ॻाल्हि आहे, केॾी वॾी ॻाल्हि इलाही आहे। सुठो कबीर इलाही सुठो मिसाल क़ाइमु कयो आहे न हा, पंहिंजी बिल्कुलु। सोसाइटी में। मां इनवाइटेड हुयमि पर उन्हनि ॾींहंनि में असांजी ईद जी रिकॉर्डिंग हली पई, ऐं जॾहिं तव्हां ईद जी रिकॉर्डिंग्स में हूंदा आहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां इलाही टायर्ड बि थी वेंदा आहियो, पूरो जो पूरो ॾींहुं तव्हांखे ॾियणो पवंदो आहे। त पोइ कमिटेड बि इंसान जेकॾहिं किथे आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां घणा टायर्ड आहियो त न अटेंड करे सघंदा आहियो न। सो यस, सॉरी फॉर दैट। पर मां वाकई में बि तव्हां जॾहिं ज़िक्र कयो आहे कबीर जो त इन कमिंग डेज़ मां पाण कबीर खे इनवाइट करे चुकी आहियां। बिल्कुलु घुरायो, हुनजे माउ पीउ खे बि घुरायो। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु, असांजी कोशिशि रहंदी त असां जेको आहे न हिकिड़ो सुठो, ऐं हमेशह मां चवंदी आहियां त यूज़फुल प्रोग्राम्स हुजणु खपनि त हिकिड़ो सुठो प्रोग्राम अवां ताईं पहुची सघे। सो असांजी तयारियूं त इन तरह ई आहिनि, हिन तरफ़ अॻियां वधूं था ऐं हिननि खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव, छा वधीक तयारी आहे? ज़बरदस्त ज़बरदस्त, बिस्मिल्लाह। ओ दाल बरदीद में अची पधरो कयो पाण, हाय बनहल अकरब नाज़ सां ॾिनाई ओञाण, ज़ाहिर वारनि ज़ेर कयो ॼाणे पंहिंजो ॼाण, हाय मोहम्मद सिर त सुञाण, अलाह हिकमत साण हबीब जी। हबीबन हबची पहरो छजो पाण ते, अंदर अचण खां अॻ में काती तह कछी, ओ रुख उनये रछी सचल किरोड़े तकतुल क्या। हो कै मलकियत कै मलकिया, हो कै मलकियत कै मलकिया, कै मलकियत कै मलकिया, कै मलकियत कै मलकिया, आहे यार तमो जो ही कै मलकियत कै मलकिया, आहे यार तमो जो ही कै मलकियत कै मलकिया, कै मलकियत कै मलकी, कै मलकियत कै मलकिया, कै मलकियत कै मलकिया, कै मलकियत कै मलकिया, आहे यार तमो जो ही कै मलकियत कै मलकिया, आहे यार तमो जो ही कै मलकियत कै मलकिया। कैमल रात तक कैमल डी है, 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 कैमल रात तक कैमल डी, कैमल रात तक कैमल डी, आए यार तमो जो ही कैमल कियत कैमल कियत, आए यार तमो जो ही कैमल कियत कैमल, ओ कैमल कियत कैमल कियत, कैमल कियत कैमल किया, कैमल कियत कैमल कियत, कैमल कियत कैमल कियत, आए यार तमो जो ही कैमल कियत कैमल कियत, आए यार तमो जो ही कैमल कियत कैमल कियत। कैमल झुड़त कैमल मी है, 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 कैमल झुड़त कैमल मी, कैमल झुड़त कैमल मी है, आहे यार तमो जो ही कैमल कियत कैमल कियत, आहे यार तमो जो ही कैमल कियत कैमल कियत कैमल कियत, कैमल कियत कैमल कियत, कैमल कियत कैमल कियत, कैमल कियत कैमल किया, आहे यार तमो जो ही कैमल कियत कैमल, आहे यार तमो जो ही कैमल कियत कैमल कियत।
शींहं कंहिंमहिल मन मकोरी कंहिंमहिल के हर शींहं कंहिंमहिल मन मकोरी कंहिंमहिल के हर शींहं आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं 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 आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं हियो न हिक जाइ ते सजल सारो ॾींहुं हियो न हिक जाइ ते सजल सारो ॾींहुं हियो न हिक जाइ ते सजल सारो ॾींहुं आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं 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 आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं आहे यार त मुंहिंजो हीअं कंहिंमहिल कीअं त कंहिंमहिल कीअं ज़बरदस्त, इलाही सुठो, तमामु सुठो। ऐं स्टार्टिंग खां तव्हांजी जेका सिलेक्शन आहे उनजी त मां तारीफ़ कयां ई पई, ॾाढी सुठी तव्हांजी सिलेक्शन आहे। सूफ़ी रंग खे मूंखे लॻे थो तव्हां सभु ॾाढो पसंदि करियो था, ॾाढो सुठो तव्हांजो ग्रुप आहे। अलाह साईं तव्हांखे खोड़ सारियूं कामयाबियूं बि ॾे। हिन तरफ़ अॻियां वधूं था, फिदा हुसैन शाह साहब मौजूदु आहिनि। तव्हां खां बि मां त ख़ुदि विटनेस आहियां, जॾहिं हे सूफ़ी रंग हूंदो आहे त फिदा हुसैन शाह साहब जेको आहे सो उन रंग में रंगजी वेंदा आहिनि। को बि मेलो हुजे, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हुजे, सूफ़ी मेलो हुजे, तव्हां लाहौती मेलो ॾिसो, जॾहिं पाण जनाब मौजूदु हूंदा आहिनि त पोइ उन ई रंग में असांखे उते नज़र ईंदा आहिनि। केतिरो इंजॉय कंदा आहियो म्यूज़िक खे? मौसीक़ी रूह में रचियल थिए थी, ये जेको नसुनि में रतु वहे थो, इहा मौसीक़ी आहे। जेको वहिकिरो आहे उहा मौसीक़ी आहे। झिरकीअ जी चूं चूं, कोयल जी कू कू, ऐं यार जो केॾी महिल कीअं त केॾी महिल कीअं, केॾी महिल सुबुह आहे, केॾी महिल राति आहे, केॾी महिल झुड़ आहे, घुट आहे, ऐं केॾी महिल वरी मींहुं आहे। ऐं खुली वसे थो वध फुड़े सां गॾु। ऐं त ख़्यालनि जी जेका स्पेस आहे उहा बि ईअं ई आहे, वध फुड़ोप थिए थी ऐं झुड़ थिए थो। उन में माण्हूअ खे असुल में छा आहे त उहो जीअं सुहिणी पाणीअ सां विड़ी हुई, जंग कई हुई, वेड़ कई हुई, ईअं ई दिमाग़ु वेड़ थो करे। ऐं पोइ योर क्यूरियोसिटी gives you that kind of a way to go ahead. बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेको महवर आहे, जेका शइ जिते लुड़ आहे ऐं फासियो था पऊं, पर उन मां वरी तरी निकिरो था। बिल्कुलु त वागू बि आहिनि, पर उन मां तरी निकिरणु ऐं वागू मथां बीह रहणु, पोइ मोरड़ो थो यादि अचे। ऐं उहा जेका किथे न किथे असांखे तारीख़ जा जेके अक्स आहिनि नक्शे चिटिजो था वञनि, ऐं असांजी तबियत बि उअं ई फील करे थी। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो, बिल्कुलु सही चयो। अहिड़नि मेलनि में, अहिड़नि अयाज़ मेलो में, लाहौतीअ में, बिल्कुलु हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जेके माण्हू हुजनि, भले ब्यूरोक्रेट्स हुजनि, पर उहे थोरो घटि, आम माण्हू वधीक, औरतूं, पोड़ियूं औरतूं, लाॾा, म्यूसिकी, सूफ़ी कलाम ॿुधी चपटी वॼाईंदियूं, ताड़ी वॼाईंदियूं, पेर खे लोॾींदियूं, माना त कुझु खुड़को थिए थो।
थिए थो कैफ़ियत जो खुड़कू। बिल्कुलु बिल्कुलु ऐं इहो जेको react जंहिं ते थिए थो। तव्हांजो को इख़्तियार कोन हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हा। मौसीक़ी खे तॾहिं ई रूह जी ग़िज़ा चयो वियो आहे। ऐं जॾहिं तव्हां मौसीक़ी ॿुधंदा आहियो त बेसाख्ता जेको आहे सो तव्हांजा पेर जेको आहे सो उन रिदम में अची वेंदा आहिनि ऐं ख़ुदि तव्हांखे बि ख़बर कोन पवंदी आहे। सो तव्हां उन मौसीक़ी बिल्कुलु, खे बेसाख़्तगी हा हूंदी आहे। उन रंग में तव्हां जेको आहे न रंगजणु शुरू थी वेंदा आहियो। हिन तरफ़ अॻियां वधूं था ऐं असां वटि सुठा सिंगर्स बि मौजूदु आहिनि, सो उन्हनि खां कुझु ॿुधूं था। जी छा ॿुधाईंदव? ज़बरदस्त अदा, ज़बरदस्त। हो अॼु बीमारी वही छॾे, अॼु बीमारी वही छॾे, ओ महबूब जे दीदार में कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में, कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में। ओ अॼु बीमारी वही छॾे, अॼु बीमारी वही छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में, कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में। ओ मूल खो खत यार ॾे, हारे हंचूं हिन हाल में, ओ मूल क्यो खत यार दे हारे हंचूं हिन हाल में, बाहूं ॿधी का सिध चयो, बाहू बदी का सिद चयो, आशिक तुंहिंजो आज़ार में कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में, कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में। ओ अॼु बीमारी वही छॾे, अॼु बीमारी वही छॾे, महबूब जे दीदार में कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में, कुर्बान चाहत है यार तां कोने को इकरार में। ओ मोए खां पोइ महबूब जे जेकर अचे मोह मोह जे जे मथां, ओ खबो महबूब जे जेकर अचे मोह मोह जे मथां, हिकदम उथी सजदो कयां, हिकदम उथी सजदो कयां, तोरे हुजाम मज़ार में कुर्बान चाहत है यार तां कोने को घट इकरार में, कुर्बान चाहत है यार तां कोने को घट
तजलो शमो इज़हार थियो अनवर चवे सारी खल्क में तजलो शमो इज़हार थियो लखे परवाना व्या जली लखे परवाना व्या जली हो लखे परवाना व्या जली अहमद संदे अनवार में ज़बरदस्त जी फिदा हुसैन शाह साहब तव्हां खां लास्ट में मैसेज वठंदासीं वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त ॾियनि कोन पियूं सो छा मैसेज ॾींदव तमामु व्यूवर्स खे तइलीम खे मुनवर करियो तइलीम सां गॾु मुर्कू पखेड़ियो हिक ॿिए खे स्पेस ॾियो जी बिल्कुलु पंहिंजी सिंध खे साओ रखो बहितरीनु सुठो तव्हांजो तमामु सुठो मैसेज तमामु ख़ूबसूरत मैसेज हमेशह जॾहिं तव्हां मैसेज ॾींदा आहियो नियाणियुनि जी ॻाल्हि कंदा आहियो ऐं तव्हां हमेशह जेको आहे हिकिड़ो पॉज़िटिव स्टार्ट तव्हांजो ॾाढो पॉज़िटिव हूंदो आहे पर मैसेज असांजे व्यूवर्स ताईं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो आहे तव्हां वक़्तु ॾिनो वी आर वेरी थैंकफुल टू यू तव्हांजी प्रेज़ेंस जॾहिं बि हूंदी आहे त प्रोग्राम नो डाउट ॾाढो ख़ूबसूरत असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे हिन तरफ़ रागी मौजूदु रहियो बख़्तियार अली जलबाणी ऐं हुन सां गॾु हुननि जा साथी सईद अली ॿिन्ही जी कोऑर्डिनेशन ॾाढी सुठी ऐं हुननि जा तमामु साथी जेके बि मौजूदु रहिया थैंकफुल आहियूं अदा तव्हां सभिनीनि जा तव्हां प्रोग्राम में मौजूदु रहियो ऐं तव्हांजी मौजूदगी असांजे प्रोग्राम जे लाइ सरही रही सो जी व्यूवर्स मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो हिन तरफ़ बि मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमान खे इजाज़त ॾींदो हिन तरफ़ बि मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो लास्ट में वेंदे वेंदे तव्हां खां कुझु ॿुधंदासीं जेको असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ असां जेको आहे सो लास्ट में तव्हांजे लाइ एज़ अ गिफ्ट छॾींदा वेंदा आहियूं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह निगहबान जी छा ॿुधाईंदव वेंदे वेंदे ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान ओ अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान ओ बक बुलंद दम तख्त सलामत बक बुलंद दम तख्त सलामत ताज तेरे सिर इश्क इमामत ताज तेरे सिर इश्क इमामत साहिब सलामी तेरी अरब ईरान हो वई साहब सलामी तेरी अरब ईरान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान ओ अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान मैं जो दुआ गण दिल भर तेरी मैं जो दुआ गण दिल भर तेरी भाल करो सुन हादी मेरी भाल करो सुन हादी मेरी साहिब सलामी तेरी अरब ईरान हो वई साहिब सलामी तेरी अरब ईरान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हा हा अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई अली दी अमान हो वई पंज तंदिशा हो वई ओ मेरे दराज तेरी अल्लाह
परदेसों जोगी आया देश परदेसों जोगी आया खुलिया असादा बखत सवाया खुलिया असादा बखत सवाया देश परदेसों जोगी आया खुलिया असादा बखत सवाया जिन मलक इंसान उते शाही वॾा शान होवई हा जिन मलक इंसान उते शाही वॾा शान होवई मेरे दराद तेरी अल्लाह निगहबान होवई ओ मेरे दराद तेरी अल्लाह निगहबान अली दी अमान होवई पंज तंदी शाह होवई अली दी अमान होवई पंज तंदी शाह होवई ओ मेरे दराद तेरी अल्लाह निगहबान होवई ओ मेरे दराद तेरी अल्लाह निगहबान नानक यूसुफ को तेरी तारी नानक यूसुफ को तेरी तारी दो गुनाह दा